बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। कणिक जी नई जिन्स जे बारे में कल्ह हिकिड़ी तफ़सीली वीडियो मां ठाही हुई, उन जे करैक्टर्स जे बारे में या उन में जेके मसइला हुया उन्हनि जे बारे में। अॼु हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त असांखे कमुकार या माना ॿियूं मसरूफ़ियात तमामु घणियूं आहिनि, त वरी जेकॾहिं अॼु असां टंडो ॼाम हलिया वेंदासीं त थी सघे थो त 15 ॾींहंनि खां पोइ या 20 ॾींहंनि खां पोइ अचणु जे, छाकाणि त काफ़ी आबादगारनि जो मतिलबु फ़ोनूं आहिनि, काटन जे ॿिज जे हवाले सां घणी मसरूफ़ियात थी वेंदी। उन हवाले सां बि आहे लाज़मी PhD हले पई, ॿिया दुनिया जा ज़माने जा कमुकार। त हिते मूं सोचियो त जॾहिं मेच्योर थी सघे 15 ॾींहंनि खां पोइ अचां, 20 ॾींहंनि खां पोइ अचां, ऐं हीअ कणिक जी जिन्स जा अॼु तव्हांखे बिल्कुलु वाज़े करैक्टर ॿुधाए छॾियूं। कल्ह जेके हिन जे मतिलबु फर्टिलाइज़र ॾियण खां पोइ जेके इशू पिया थियनि उन ते ॻाल्हायोसीं, या हिन जे कुझु ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायोसीं। अॼु तव्हांखे हिन कणिक जे बारे में तफ़सीली गुफ़्तगू ॿुधायूं था त हिन कणिक जूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। हीअ कणिक असां पोखी हुई 6 नवंबर 2025 ते। अॼु आहे 1 फरवरी 2026। कणिक खे असां सीड रेट 60 kg ॾिनो हो। हिन खे इनपुट्स तमामु सुठा ॾिना आहिनि। ज़मीन जी लेवल जे करे किथे किथे कसायूं आहिनि, थोरो 19-20 आहे, मतिलबु जेकॾहिं टोटल हिकिड़े एकड़ मां असां ॾिसूं त हिकिड़ो अधु वेसो जेको आहे उहो थी सघे थो। ॿियो जेको आहे हिन कणिक में हिननि वणनि जे करे तव्हांखे ॿुधायोसीं, त उन्हनि वणनि जे करे बि हिन कणिक खे थोरो घणो नुक़सानु थियो आहे। उते मतिलबु जेको आहे हेडिंग अञा थोरी जीअं लेट पए अचे, इहो इशू आहे थधि जे मुसलसल छांव जे करे। कणिक जी जिन्स जा तव्हांखे कैरेक्टर ॿुधायूं त अर्ली मिच्योर आहे, हाई यील्डिंग आहे, बहितरीनु खाइण जी क्वालिटी अथसि, रती खां लीफ रस्ट, येलो रस्ट, स्टेम रस्ट, इन्हनि टिनी क़िस्मनि खां पाक आहे। कंहिं क़िस्म जो हिन ते महलो कोन आयो आहे। हिन जो कलर जेको आहे लश ग्रीन आहे, बहितरीनु कलर आहे। उन खां अलावा हिन में जेको आहे नंढे क़द जी आहे। कल्ह मां जेको आहे हिन में हीअ जेका मूं वटि आहे बिल्कुलु हीअ मीटर आहे मूं वटि, उन सां मां हिन जी पैमाइश कई, माप कई, त हिन जो जेको आहे 67, 68, 69, 70, 71, 72, 74 ताईं सेंटीमीटर ताईं 15-20 जेके आहिनि प्लांट जी, मां जॾहिं प्लांट हाइट काउंट कई त ईअं माना अचे पई। पर अञा स्पाइक हिन जो ठहे पियो, अञा जेको आहे मथां ही थोरो घणो कदु वधाईंदो त फाइनल जॾहिं मिच्योर ते ईंदी, बिल्कुलु असांजो संग जॾहिं कलर पंहिंजो चेंज करे मिच्योरिटी जे पासे अची वेंदो, हार्वेस्टिंग जी तरफ़ अची वेंदो, उन टाइम ते असां हिन जी प्लांट हाइट काउंट कंदासीं। हाणे नंढे क़द जी आहे। अच्छा, 6 नवंबर जी पोखल आहे। असांजी उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला हीअ जेको आहे 6 मार्च ते मतिलबु हिन खे 4 महीना थींदा, 115 खां 120 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पची थी वञे। पर कुझु ॾींहं जेके आहिनि असांजा उहे असां अॻिते पोइते मौसम जे करे सघूं था। जेकॾहिं मौसम टेम्परेचर वधी थो वञे त हीअ ईअं सम्झो 110 खां 115 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पची वेंदी। दाणो हिन जो बोल्ड आहे, दाणे जी साइज़ वग़ैरह बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ॾाढी हिन ते महिनत कई आहे। इंशाअल्लाह ताला हीअ सीड आबादगारनि जे लाइ अवेलेबल हूंदो। आबादगार दोस्तों ॾिसो, लारेब जेका हिकिड़ी जिन्स आहे उन खे मां प्रॉपर तरीक़े सां ॾिठो आहे, उन ते रती वग़ैरह ते अचे थी, त इन हिसाब सां मुंहिंजो लारेब में को इंट्रस्ट कोन्हे को। पर जेकॾहिं असां हिन खे कंदासीं लारेब ऐं हिन खे असां, त मां सम्झां थो इंशाअल्लाह ताला हिन जिन्स जहिड़ी जिन्स तव्हांखे कोन मिलंदी। हिन जो सीड असांखे तव्हांखे टंडो ॼाम मां बि ॾींदासीं, मीरपुर खास मां बि ॾींदासीं, नवाबशाह 60 मील मां बि ॾींदासीं। स्टॉक असां वटि बहितरीनु आहे, ऐं क्रॉप जी हर स्टेप जी तव्हांखे वीडियो असां ॾेखारी आहे। ठीकु आहे। लीफ हिन जो बोल्ड आहे, टिलरिंग कैपेसिटी ज़बरदस्त अथसि। हिन जो स्पाइक जेको आहे ईअं सम्झो त 10-11 घर हिन में आहिनि, स्पाइक लेट जंहिंखे चऊं था पाण, माना हिन जो स्पाइक बि सुठो आहे। हाणे वधीक ॾिसूं था त असांखे हीअ पैदावार केतिरी थी ॾिए, अलाह कंदो इंशाअल्लाह। जेका असां कोशिशि कई आहे, महिनत कई आहे, मौसम साथ ॾिनो आहे, त इंशाअल्लाह ताला असां हिन मां भरपूर पैदावार खणंदासीं। पर जेकॾहिं मां पैदावार हिन मां घटि खणां थो त बि हीअ मुंहिंजे फेवरेट जिन्स आहे। इन में असां जूं कुझु कोताहियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट ईयर हिन खे पाण जेको लॻाईंदासीं 25 अक्टूबर ते आबादगारनि खे ॿुधायूं था। 20 खां 25 अक्टूबर जे अंदरि अंदरि जेके आबादगार असांखां ॿिज वठंदा या जेके आबादगार असांजी कंसल्टेंसी में रहंदा, उन्हनि खे असां मशवरो ॾींदासीं तव्हां इहा जिन्स इन्हनि तारीख़नि में लॻायो, पोइ हिन जी परफॉर्मेंस तव्हां ॾिसो। ठीकु आहे। इहे हिन जे जिन्स जा कैरेक्टर हुया। हाणे वधीक जेके तव्हांजा सुवाल हूंदा उन बारे में ॿुधाईंदासीं। नई जिन्स आहे, अलाह कंदो इंशाअल्लाह परफॉर्मेंस बि सुठी ॾींदी।
ऐं ओवरऑल जेको आहे 3-4 लोकेशन ते जिते असां वटि लॻल आहे तव्हांखे हिन जी हाल वाल ॾींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, असांजी महिनत असांजी वीडियोज़ तव्हांखे पसंदि अचनि त लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कजो। तव्हां सभिनी खे अलाह पाक ख़ुशि रखे। थैंक यू।